फरमाए हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरकान। अञा खुशी में जो सुभान अल्लाह, अञा हिम्मत सां जो सुभान अल्लाह। फरमाए हुदल लिन्नास, हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरकान। सजी दुनिया जे माण्हुनि जे लाइ, सजी दुनिया जे इंसाननि जे लाइ हिदायत जो हिकिड़े ही किताब में आ जंहिंजो नालो क़ुरान शरीफ़ आ। अदा की हिदायत कंहिंमें आ? इमामुल अंबिया सरताजुल अंबिया मिठे नाले वारो हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा पढ़ंदा हा? जो क़ुरान शरीफ़। अल्लाह ताला हुक्म कंदे फरमायो उतलु मा ऊहिया इलैका मिनल किताब। ओ मुंहिंजा मिठा मोहम्मद करीम सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मन मोहींदड़ अंदाज़ मुबारक सां, पंहिंजी प्यारी ज़बान मुबारक सां तहां रहमत वारो मुंहिंजो क़ुरान शरीफ़ पढ़ंदा वञो त माण्हू सुधारींदो वञा। साईं क़ुरान शरीफ़ जो पढ़ियो त माण्हुनि खणी शाइर सॼो त हे वॾो शाइर आहे। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा मिठा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं को बि जवाब न ॾे, मां अल्लाह साईं पाण तो चरन खे सम्झाया। फरमाए वमा अल्लमनाहु शेर मा यंबगी लह इन हुवा इल्ला इन हुवा इल्ला ज़िक्रुन व क़ुरानुम मुबीन। दुनिया में रहने वालो अल्लाह से फरमायो मुझे प्यारे नबी के शायर न चो। शेर मां पंहिंजे प्यारे नबी के सिखारिया ही नाहिनि। शेर मुझे प्यारे नबी जे शान वटो ही नाहिनि। इन हुवा इल्ला ज़िक्रुन व क़ुरान। दादिया जो सुभान अल्लाह। फरमाए इन हुवा इल्ला ज़िक्रुन व क़ुरानुम मुबीन। मां पधरो नसीहत वारो क़ुरान शरीफ़ ॾेई पंहिंजे प्यारे नबीअ खे क़ुरान ॿुधाइण वारो, क़ुरान सम्झाइण वारो करे मोकिलियो आहे। हे शेर न पढ़ंदो आहे, मुंहिंजो मिठो क़ुरान शरीफ़ वेठो पढ़ंदो आहे। वरी साईं जे मथां कावड़ जी पिया त हे चरियो आहे। साईं क़ुरान शरीफ़ जो पढ़ियो त वरी माण्हुनि खणी साईं खे चढ़ाइण जे लाइ, तकलीफ़ पहुचाइण जे लाइ चरियो कोठियो। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा प्यारा नबी तोखे चरियो था चवनि, तूं हिननि खे जवाब ॾे, मां तो हिननि खे सम्झाया। फरमाए नून वल कलम मा यस्तरून मा अंत बिनिअमत रब्बिक बिमजनून। मुंहिंजा सोना नबी,
मुझा मिठा मोहम्मद करीम सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे चरियो था चवन कुरान शरीफ ॿुधाए तो पर मां इन्हनि खे जवाब थो ॾियां मुझो प्यारो नबी चरियो ना है दुनिया के सियाणनि जो भी सरदार साईं के वरी चऊं तो हे जादूगरा साईं कुरान शरीफ ॿुधाए पियो वरी चऊं तो जादूगरा कुरान शरीफ में लफ्ज़ लिखा पिया आहिनि काफ़िरनि जा क़ालल काफ़िरून इन हाज़ा लसाहिरुम मुबीन ये वॾो खुलियल जादू जा कम थो करे जादूगरा अल्लाह ताला फरमायो तहां चरिया थिया हो तहां जो दिमाग शैतान खराब कयो आहे मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह फरमाए कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ तोखे ता जादूगर चवन मुंहिंजा प्यारा नबी मां इन्हनि खे जवाब थो ॾियां त मुंहिंजो रसूल मिठो मोहम्मद करीम मुंहिंजो रसूल आहे तू भी ऐलान कर फरमाए या अय्युहन्नास ओ इंसानो आदम जी औलाद इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ मां तहां सभिनि ॾे रसूल बणिजी आयो आहियां चओ त असांजे प्यारे नबी मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत क़यामत ताईं दाइम क़ाइम रहंदी कहिड़ा कहिड़ा चओ था त असांजो नबी आख़िरी नबी आहे अज़ीज़ो जंहिंजी आख़िरी नबूअत बयान कंदे अल्लाह ताला फरमायो फरमाए मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबीय्यीन फरमाए तो मुझो नबी आखिरी नबी आ साईं पान फरमायो ला नबी अबादी ला नबी अबादी एक मौके दे फरमायो लो कान मिन बादी नबीयन लकान उमर दुनिया में रहना आयो जेकॾहिं माखों बाद नबूअत जो दरवाज़ो खुलियल हुजे हाँ को नबी बणिजी सघे हाँ त मां इमामुल अंबिया तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त उमर फारूक नबी बणिजी वञे हा अहिड़े साईं जी ताबेदारी कयो जेके अल्लाह साईं नवाज़े वरी नवाज़ियो जे साईं जी नबूअत आम ना है आम आ ख़ास ना है क़यामत ताईं नबी साईं असांजो प्यारो पैगंबर साईं रहंदो उनजी नबूअत दाइम क़ाइम रहंदी जो जेकॾहिं को नबूअत जी दावा कंदो चओ उनजे मुंहं में थुका हणंदासीं ॾाढा ॻाल्हायो चओ साईं चओ जेकॾहिं को नबूअत जी दावा कंदो उहो दज्जाल आहे उहो कज़ाब आहे उनजे थुकनि जे मुंहं में थुका हणी खंघारा हणी उनजो मुंहुं ई ख़राब करे भॼाईंदासीं उनखे जीअरो रहण न ॾींदासीं असांजे प्यारे नबीअ जी नबूअत जो हमेशा रहंदी
जंहिंजी नबूत जे बारे में अल्लाह ताला फरमायो मुझा प्यारा नबी तुझी नबूत एडी वसी आ जो फरमाए इलैकुम जमीआ क़यामत ताईं जेके इंसान ईंदा सभिनि जो तूं पैगंबर आ जिन तुझी ताबेदारी कई जिन जे तुझी गुलामी कई जेके तुझनि हुक्मन अहकामन ते हलिया फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह केड़ा केड़ा इरादो था कि अल्लाह से असांखे कामयाब करे फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह ए मुझा प्यारा मिठा मोहम्मद करीम सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके चवन था तो अल्लाह से सां प्यार करे मोहब्बत करे उन्हनि खे ऐलान करे ॿुधाए उन्हनि खे चओ पंहिंजी ज़ुबान मुबारक मिठीअ सां फत्तबिऊनी मां इमामुल अंबिया जी ताबेदारी कयो मां इमामुल अंबिया जे नक्शे कदम ते हलो फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह से तहां सां मोहब्बत कंदो अल्लाह से तहां सां प्यार कंदो तहां खे प्यार करे जन्नत में विहारींदो व यगफिर लकुम तहां जा गुनाह माफ़ कंदो तहां खे बख़्शे छॾींदो सब चओ त असां मिठे साईं जी गुलामी कंदासीं चओ त मिठे साईं जी ताबेदारी कंदासीं चओ त उन जे ॾोटड़नि उन्हनि जे जिगर गोशन अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे बचड़नि जी भी गुलामी कंदासीं जे मुहर्रम शरीफ जे महीने में 10 मुहर्रम शरीफ जे दिहाड़े ते हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत थी आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे असांजो मुर्शिद साईं असांजो मुरब्बी साईं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे बाबे प्लाट लाइ न विड़िया हा पंहिंजी जीजल मां जे बाग लाइ न विड़िया हा पंहिंजे ज़ाती मफ़ादनि लाइ न लड़िया हा न विड़िया हा खुदा जी ज़ात जो कसम आहे क़ुरान शरीफ मुंहिंजे हथनि में आहे अल्लाह साईं जे दीन जे लाइ हिन क़ुरान शरीफ जे लाइ क़ुर्बानियूं ॾींदा रहिया बचड़ा शहीद करायूं पाण शहीद थी विया 4 ॾींहं पाणी बंदि थी वियो घणा ॾींहं साईं 4 ॾींहं मानी बंदि थी वई फरमाईंदा ज़ालिमो तहां 4 ॾींहं मुंहिंजो पाणी बंदि कयो आहे तहां 4 ॾींहं मुंहिंजी मानी बंदि कई आहे पर मूंखे मानीअ जी एतिरी ज़रूरत न आहे मूंखे पाणीअ जी एतिरी ज़रूरत न आहे जेका क़ुरान शरीफ निमाज़ जी ज़रूरत आहे मूंखे छड़ो टेम सां निमाज़ सां निमाज़ जो टाइम थिए त मोकल ॾियो त मां निमाज़ पढ़ंदो वञा पंहिंजे रब रहमान जो क़ुरान शरीफ पढ़ंदो रहां आखिर 10 मुहर्रम शरीफ जे दिहाड़े ते 3 पारीअ जी निमाज़ हिकिड़ी रकात पढ़ी विया 2 रकात जे सजदे में विया
फरमांदा सुबहान रब्बियल आला तहां भी पढ़ो ॾाढियां सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला बेहुदन लानतन खबीसन हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सजदे वारी हालत में तलवार मथों हलायूं सिर मुबारक धड़ मुबारक जुदा थियो अल्लाह संजी ज़ात शाहिदा सुबहान रब्बियल आला इहे नारा नमाज में हणदा विया केड़ा नारा हणदा विया सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला जो शहीद थी विया दुनिया जो जहान छॾे त विया पर सुबहान रब्बियल आला जे नारन जे गूंज में हलिया विया असां आशिक सॾाइण वारा असां हुबदार सॾाइण वारा अदा सच ॿुधाइजो चऊं असां आशिक हूं असां साईं जा ग़ुलाम हूं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा परवाना हूं ऐं निमाज़ न पढ़ूं त असांखे ठहे थो सॾाइण लाइक़ आहे असांखे सॾाइण हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में अल्लाह वारे फरमायो अली बाबा नबी नाना अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो जो सजदे मुबारक में सिर ॾींदा दावज असां वरी निमाज़न को परे निमाज़न ते आशा रोज़न ते आशा कुरान ते आशा बाक़ी छड़ो छा ते आ नमाज पढ़ण ते न हुजे हाँ हज़रत अली मुर्तज़ा असदुल्लाह जे लक़ब वारो साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु नमाज पढ़े ई न एडी नमाज पढ़िया जो पुटड़ो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु त नमाज में शहीद दिया पर न जो बाबो वालिद मोहतरम भी नमाज में शहीद थी विया एडी नमाज पढ़ंदा जो तारीफ कंदे अल्लाह ताला फरमाए तराहुम रुक्कन सुजदा तराहुम रुक्कन सुजदा यबतगून फज़लन मिनल्लाह यबतगून फज़लन मिनल्लाह व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद केड़ा केड़ा हज़रत अली मुर्तज़ा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जा पक्का आशिक़ हो सच्चा आशिक़ थी रहंदो कन वरी विच में गुत हणी कचा थींदो जो असां सच्चा भी आहियूं ऐं सच्चा रहंदासीं इंशा अल्लाह ताला उन्हनि जो बाबो साईं वॾो निमाज़ी हो वाह वाह जे लाइ निमाज़ न पढ़ंदो हो ॾेखाव जे लाइ निमाज़ न पढ़ंदो हो फरमाए यबतगून फज़लन मिनल्लाह व रिज़वाना काथे लिखियो पियो आहे हे सचो आहे यबतगून
फज़लम मिनल्लाहि व रिज़वाना। एॾियूं नमाज़ां पढ़ियूं, एॾा सजदा ॾिनऊं जो सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद, सजदनि जा निशान बि निड़ मुबारक में ठही बीठा। असांजो इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾो निमाज़ी, वॾो साईं निमाज़ी हो। नमाज़ पढ़ी फरमाईंदा हा कुर्रतु ऐनी फ़िस्सलात। साईं नक मुबारकनि ते हथ रखी फरमाईंदा हा हेॾे निहारियो, सभिनि खे तकराए तवजो कराए फरमाईंदा हा नमाज़ मां इमामुल अंबिया जे अखियुनि जो ठार आ। असां नमाज़नि खां कोताहियूं कंदा दादो, बहाना अटकला सटकला करे बेनमाज़ी। कुरान शरीफ में अल्लाह ताला फरमायो व अकीमुस सलात व आतुज़ ज़कात, व अकीमुस सलात व आतुज़ ज़कात व अक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना। अल्लाह साईं जो उन्हनि माण्हुनि जे मथां कर्ज़ आहे जेके नमाज़ नथा पढ़नि, सॾदा थियनि हय्या अलस्सलात, हय्या अलस्सलात, सॾदा थियनि हय्या अलल फलाह, हय्या अलल फलाह। अदा तव्हांजे कंधरनि में बि आज़ान थींदी आहे अलाए न थींदी आहे? ॿुधंदा आहियो न न ॿुधंदा आहियो? कंहिंजो सॾु थींदो आहे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, उन साईं जो सॾु थींदो आहे जेको सभिनि खां वॾो आहे। उनजी आवाज़ ईंदा आहिनि, पुकार ईंदी आहे अचो नमाज़ ते, अचो नमाज़ ते, अचो कामयाब कयाव, अचो कामयाब कयाव। फरमाए अस्सलात मिफ्ताहुल जन्नह, नमाज़ उहा नेमत आहे जो हेॾो नमाज़ पढ़ंदा वेंदव अखियूं ॿुटींदा वेंदव, कब्र में त नमाज़ नमाज़ छा कंदव, पर क़यामत जे ॾींहुं महशर जे मैदान में कब्रुनि मां निकिरंदा वेंदव, हथ में तव्हांखे कुंजी मिलंदी, दरवाज़ो खोलींदा, जन्नत में हलिया वञो। अस्सलात मिफ्ताहुल जन्नह। नारे तकबीर, बुलंद आवाज़ सां जवाब जो नारे तकबीर। शाने मुस्तफ़ा, शाने सहाबा, शुहदाए इस्लाम, शुहदाए करबला, नारे तकबीर। जो त असां पक्का हुसैनी आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला आख़िरी दम ताईं पक्का रहंदासीं। जो पक्का हसनी आहियूं, सब जो अल्हम्दुलिल्लाह। अदा हज़रत इमाम हसन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु केरा जो साईं जो ॾोतो आहे ऐं हज़रत इमाम हुसैन साईं जो वॾो भाउ आहे। असांजा दोस्त भाइर हज़रत इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बि यादि कंदा रहनि, उहो बि साईं जो ॾोतलो आहे। अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो बचड़ो आहे, शेर खुदा जे लक़ब वारे साईं जो फर्ज़ंदा। वाह जो इन जो भी कुरान शरीफ सां प्यारो, वाह जो इन जी भी नमाज सां दिल हुई, जो निंड में भी कुरान शरीफ पढ़ंदा हा। एक दफ़े हज़रत इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो मां धड़ा जो जागी पे ॾिसां त मुंहिंजो अदो अॾो हज़रत इमाम हसन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु निंड में कुरान शरीफ पढ़नि पिया। मां मुकमल तवज्जो सां वेही रहियुमि त मता मुंहिंजो वॾो साईं हुनजो वॾो भाउ निंड में का ज़बर हेठि मथे करे वञे, मता का ज़ेर हेठि मथे करे वञे, मता को पेश हेठि मथे करे वञे, मता का जज़म हेठि मथे करे वञे। फरमाए तो मांखे कसम अल्लाह सॼी ज़ात जो
जेतिरो टाइम मुंहिंजो भाउ मुंहिंजो वॾो अदो निंड में क़ुरान शरीफ़ पढ़नि पिया मां मुकमल तवजो सां वेही ॿुधुमि जेसि ताईं न जाॻिया मां वेठी ॿुधो मान जॾहिं निंड मूं सुजाॻ थिया निड़ मुबारक ते चुमी ॾेई बुसरी फरमायो मान ओ मुंहिंजा भाउ ओ मुंहिंजा वॾा अदा अल्लाह संजी ज़ात जो कसम आहे तव्हां निंड में बि ईअं क़ुरान शरीफ़ ठाहे ठाहे पढ़ो पिया जे जाॻ में तव्हां क़ुरान शरीफ़ ठाहे ठाहे पढ़ंदा आहियो ये वॾा क़ुरान शरीफ़ जा आशिक़ हा परवाना हा केड़ा केड़ा तहां भी बच्चन के दीन जो इल्म पढ़ाइंदो इंशाअल्लाह ताला हाफिज आलम बनाइंदो वडी नेमत उहा थींदी जडे बच्चा हाफिज आलम बनबा ये इमाम अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा डोटा 6 सालन जी उम्र में 7 सालन जी उम्र में कुरान शरीफ जा हाफिज बनजी विया घणन सालन में पुछा करण वारन पुछा कई साईं तहां नाने साईं वट पढ़िया हो या पंहिंजे बाबे साईं वट पढ़िया हो या काथे ॿिए हंधि क़ुरान शरीफ़ जो हिफ़्ज़ कयो अथव फरमाइनि था अल्लाह जी ज़ात शाहिद आहे असां नाने साईं ॾे बि अञा न विया आहियूं बाबे साईं खे बि न चयो आहे असां जी जल मां बाबे साईं जी ज़बान मुबारक मां क़ुरान शरीफ़ ॿुधंदे ॿुधंदे 7 सालनि जी उमिरि में क़ुरान शरीफ़ जा हाफ़िज़ बणिजी विया आहियूं अम्मा असांजी पिंगो हलाईंदी आहे सुम्हारींदी विया क़ुरान शरीफ़ पढ़ंदी आहे चकी हलाईंदी आहे दाणा पीसंदी आहे तॾहिं बि क़ुरान शरीफ़ पढ़ंदी आहे घर में बुहारी ॾींदी आहे बि क़ुरान शरीफ़ पढ़ंदी आहे अम्मा जो उथंदे वेहंदे ज़बान मुबारक ते क़ुरान शरीफ़ जारी हूंदी बाबू साईं अम्मा वरी राति जो असां ॾिसंदा आहियूं निंड करे वरी उथंदा आहियूं निंड करे वरी उथंदा आहियूं निंड करे वरी उथंदा आहियूं सॼी सॼी राति हेॾो बाबू साईं नमाज़ मसले ते बीही पढ़ंदो आहे हेॾो जीजल अम्मा बीही नमाज़ पढ़ंदी आहे सॼी सॼी राति क़ुरान शरीफ़ जी तिलावत जारी हूंदी आहे उहे शहज़ादा जेके साईंजन खे एॾा प्यारा हा एॾो साईंजन पंहिंजनि बचड़नि सां शहज़ादनि सां प्यार कंदा हा फरमाईंदा हा अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहल जन्नत पाण फरमायो हिकु दफ़े हे मुंहिंजो हसन हे मुंहिंजो हुसैन इहे ॿई बिश्त जे नौजवाननि जा सरदार हुआ साईंजन एॾो प्यार कंदा हा बचड़नि सां ॿिन्ही पंहिंजनि ॾोटनि सां एॾो प्यार कंदा हा जो वेझड़ो करे गले मुबारक ते चुमे बोसारींदा हा निड़ मुबारक ते चुमे बोसारींदा हा चपड़नि मुबारक ते चुमे बोसारींदा हा कंध मुबारक ते चुमे बोसारींदा हा कॾहिं कॾहिं वेझड़ो करे नक मुबारक जे क़रीब करे ख़ुशबू सिंघण फरमाईंदा हा अर्ज़ु कयूं साईं वाह जो तव्हांजो प्यार आहे पंहिंजनि ॾोटनि सां वॾो तव्हां हिन सां मोहबत था कयो पर तव्हां कॾहिं कॾहिं सिंघो था हिननि जे मथे मुबारक मां हिननि जे चेहरे मां हिननि जे जिस्म मां सिंघण मां असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे पाण फरमायो इन्हनि ॿिन्ही मुंहिंजनि ॾोटनि मां अलाह साईं एॾी महिरबानी कई आहे जो बिश्त जी ख़ुशबू रखणु फरमाई अथई जॾहिं बि मां हिन खे सिंघंदो आहियां त मूंखे जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे संजन फरमायो ओ मुंहिंजा मिठा अलाह साईं जेको मुंहिंजे हसन सां जेको मुंहिंजे हुसैन सां सभु जो रज़ी अलाह ताला अनुमा हे मुंहिंजा मिठा अलाह साईं जेको हिननि ॿिन्ही मां कंहिं बि हिक सां ॿिन्ही सां जेको प्यार कंदो मोहबत कंदो ए मुंहिंजा अलाह साईं मुंहिंजी बि उन्हनि सां मोहबत आहे पर तोखे दुआ में अर्ज़ थो करियां त तूं बि उन्हनि सां प्यार ऐं मोहबत कजांइ साईं फरमायो अल हसन वल हुसैन अम्मा फातिमा जो नालो खयों हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नालो मुबारक खयों फरमायो जेको इन्हनि सां प्यार कंदो मोहबत कंदो ॼण उन्हनि मूं सां मोहबत कई प्यार कयो इन्हनि खे मां वाइदो करे दिलि जाए थो ॾियां शफ़ाअत करे पाण सां गॾु जन्नत में वठी हलंदो साईं फरमायो जीअं हिननि मां कंहिं बि सां बुग़्ज़ रखियो नफ़रत कई हिननि सां अदावत कई
ॼण मूंसां नफ़रत कयूं ॼण मूंसां बुग़्ज़ रखियूं इन्हनि जी जाइ जहन्नम जी बाहि आहे चओ इंशा अल्लाह ताला असां अहल बैत निज़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हुम जी ग़ुलामी करे जो ज़िंदगी गुज़ारींदासीं सब चओ इंशा अल्लाह ताला चओ त नमाज़ां बि पढ़ंदासीं चओ त क़ुरान शरीफ़ बि पढ़ंदासीं चओ त असां इन्हनि जे अक़ीदे मुताबिक़ तौहीद जो अक़ीदो बि रखंदासीं हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे पुछा कयां हज़रत इमाम हुसैन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जे मैदान में ॾुखे वक़्त में नाने साईं खे सॾु कयो ॻाल्हाइजो ई नथा सफ़ा ढरा थी वियो अदा करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु नाने साईं खे सॾु कयो भला पंहिंजे बाबे साईं खे भला पंहिंजे वॾे अदे साईं खे क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला फरमायो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मस्साबिरीन ये उहे शख्स जिन अल्लाह साईं खे सॾु कया रब साईं जो नमाज़ां पढ़ियूं सब्र कयूं चओ इंशा अल्लाह ताला असां बि सब्र कंदासीं चओ इंशा अल्लाह ताला असां बि नमाज़ां पढ़ंदासीं ऐं साईं फरमायो जीअं सब्र न कयो इम्तिहाननि जे टाइम में आज़माइशुनि जे वक़्त में पंहिंजे गिरेबान फाड़ी मथे में वारनि में मिटी विधी रड़ियूं ऐं दाहूं कयूं लईस मिन्ना मन ज़रबल खुदूद व शक्कल जुयूब व दा बिदावल जाहिलिया साईं फरमायो जे जाहिलनि वारियूं रड़ियूं कयूं दाहूं कयूं गिरेबान पंहिंजी फाड़ी मथे में वारनि में मिटी विधी पाण फरमायो त मुंहिंजी उम्मत मुंहिंजी निकिरी वियो क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला फरमायो वलनबलुवन्नकुम बिशय्यिम मिनल खौफ वल जूइ वनक़सिम मिनल अमवाल वनक़सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबश्शिरिस साबिरीन चओ त इंशा अल्लाह ताला सब्र कंदासीं जिन सब्र कयो उन जा बेड़ा पार थी वेंदा ऐं शहादत वॾो मर्तबो आहे शहादत वॾो एज़ाज़ आहे चओ शहीद खटी विया लफ़्ज़ ॻाल्हायो ॾाढा चओ शहीद चओ शहीदनि खे मुअल चवणु नाजाइज़ आहे चओ हराम आहे चओ शहीदनि खे मुअल चवणु क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला फरमायो फरमाया वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून अल्लाह से फरमाए तो उन्हनि खे मुअल न चइजो जेके मुंहिंजे राह में शहीद थी विया बल अहया ये जीअर आहिनि तव्हांखे सम्झ में ॻाल्हि न ईंदी तव्हांजो अकुलु कमु न कंदो पर मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त जीअरनि जे लाइ रोज़ न रड़ियूं न कजो मौल बि न चइजो वरी ॿी आहे त सबूरीअ में अल्लाह ताला फरमायो वला तहसबन्न الذين قتلوا في سبيل الله امواتا ॾाढा चओ सुभान अल्लाह अञा ॿीहर बि चओ सुभान अल्लाह अञा टीहर बि चओ सुभान अल्लाह बसि आख़िरी लफ़्ज़नि आज़ानूं मिलनि थियूं शाही नमाज़ अदा थींदी सब चओ त अल्लाह से जेको फरमायो आहे सच फरमायो फरमायो वला तहसबन्न الذين قتلوا في سبيل الله امواتا بل احياء عند ربهم يرزقون
ज़ुबान सां त कॾहिं इन्हनि खे मोल न चइजो, पर वेही वेही तसवर ऐं ख़्याल में गुमान में बि कॾहिं न चइजो त वीचारा मरी विया, कॾहिं न चइजो त वीचारा मरी विया। फरमाए बल अहया, इहे मां वटि जीअर आहिनि। बल अहया लफ़्ज़ पढ़ो त सही। बल अहया, बल अहया, बल अहया इंद रब्बिहिम युरज़क़ून, मां वटि जीअर आहिनि, वाह जो वेठा माल था खाइनि। फरमाए फरहीन, फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़ल, जेको मां ॾियां थो ख़ुशीअ में मापनी नथा। अदा जेके ख़ुशि हुजनि, असां वरी रोऊं, असां पंहिंजे मथे में हणूं धक, असां पंहिंजे सीने खे धक हणूं, असां पंहिंजे मथे में मिटी विझूं। अदा असां चरिया कनि सियाणा। अल्लाह अल्लाह साईं वटि ख़ुशि था गुज़ारनि। अल्लाह जा बाना जेके शहीद थी विया। हिकु दफ़े साईं जन फरमाए पुटु जाबिर हेॾे आ। हज़रत जाबिर साईं घुरायो, चए तुंहिंजो बाबो शहीद थी वियो आहे। साईं जन फरमाए पुटु जाबिर हेॾे आ। फरमाए तुंहिंजो बाबो साईं शहीद थी वियो आहे अल्लाह साईं जी राह में। तुंहिंजे बाबे जेको अल्लाह साईं खे जवाबु ॾिनो आहे, उहो अहिड़ो त भलो जवाबु ॾिनो अथई, मां इमामुल अंबिया जी खिल बीहे ई नथी। चई कहिड़ो मुंहिंजे बाबे जवाबु ॾिनो आहे? जे तुंहिंजे बाबे अब्दुल्लाह खे अल्लाह साईं फरमाए थो, अब्दुल्लाह मुंहिंजा बाना, तोखे शहादत जो मर्तबो ॾिनो, हेड़ो बिश्त ॾिनो त मां, हेड़ियूं नेमतूं ॾिनियूं त मां, जेको खाए पीए का झल पल ई न आहे। पर अञा का शइ घुरिजे ई छा? अञा का तोखे तमन्ना आहे त ॿुधाए त पूरी कयां? तुंहिंजे बाबे जेको जवाबु ॾिनो आहे, उहो मां इमामुल अंबिया जी खिल बीहे ई नथी। तुंहिंजे बाबे चयो आहे, ओ मुंहिंजा मिठा अल्लाह साईं, मूंखे का बि शइ बि न खपे, मुंहिंजी दिलि थी चाहे मूंखे जीअरो करे ॿीहर दुनिया में मोटाए त वरी तुंहिंजी राह में शहीद थी अचां। अज़ीज़ो, अल्लाह ताला खां दुआऊं घुरदा कयो त अल्लाह से असांखे बि शहीद करे घुराए। मरण बरहक़ आहे, अदा कोई बचंदो, कोई रहंदो? हर कंहिंखे मरणो आहे, पर इहे शहीद खटी विया। ऐं दुआऊं घुरदा कयो शहादत जूं। साईं जन फरमायो, जंहिं शहादत जी दुआ न घुरी, उहो ईमान सां न भरंदो। ज़िंदगीअ में जंहिं शहादत जी तमन्ना न कई, उहो कलमे शरीफ़ सां न मरंदो। सभु दुआऊं घुरदा कयो। शहादत ऐं नबूअत इहे ॿ उहिदा अहिड़ा आहिनि, कंहिंजे वस में ई न आहिनि, कंहिंजे अख़्तियार में ई न आहिनि। नबूअत बि जंहिंजे लाइ अल्लाह साईं घुरंदो आहे उनखे ॾींदो आहे, शहादत बि जंहिंजे लाइ घुरंदो आहे उनखे जो ॾेई छॾींदो आहे। सभु दुआऊं घुरो त अल्लाह से असांखे शहीद करे घुराइजा। असांखे शहीदनि जो क़दुरु नसीब फरमा। शहीदनि खे यादि कयो, क़ुर शरीफ़ पढ़ी बख़्शो। कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। 3 दफ़ा पढ़ी शहीदनि खे बख़्शो त सॼे ख़त्म क़ुर शरीफ़ जो सवाब मिली वेंदो। शहीदनि खे यादि करे पढ़ो, यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। यासीन शरीफ़ पढ़ी शहीदनि खे बख़्शो त 10 ख़त्मनि क़ुर शरीफ़ जो सवाब उन्हनि खे मिली वेंदो। पढ़ण वारनि खे मिलंदो, बख़्शण वारनि जे लाइ बि अल्लाह से महिरबानी कंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त रब से तव्हां असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। ऐं असांजे बिरादर, असांजे मोहतरम मुकरम हज़रत मौलाना गुलाम मुस्तफ़ा बुढ़े साहब जी अल्लाह से मेहनत क़बूल फरमाए। ऐं अल्लाह से तव्हां असां सभिनी खे ताहयात हक़ वारी जमात सां जीअरो करे रखे, दाइम क़ाइम रखे। अल्लाह से जॾहिं पाण घुराए इन जमात में घुराए ऐं दुआऊं